कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में, हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में। जज्बात 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 जज्बात। इनके पंहिंजी गाड़ी में विहारियूं था, गाड़ी धोपजी वेंदी, इन में कहिड़ी ॻाल्हि आहे? प्लीज दादा कार ख़राब न कयो, तव्हां अचो। शिराज साईं असां अचूं पिया, वाकई तव्हांजी गाड़ी ख़राब थी वेंदी। हाणे छॾ खणी इन छोकिरी जे पचार यार। मूंखे पक्की ख़बर पई आहे त सायरा हिन ई शहर में आहे। इहा तोखे कीअं ख़बर पई? ठीकु आहे, पर कंहिं ॻोठ वारे या हारी सां फॾो फसाद न कजां। त छा भेण तव्हां हिनखे नथा सुञाणो? हाणे जेसि ताईं हिते हूंदी न ॾिसजांइ पई। ख़बर न आहे अलाए छो असांखे ज़िंदगी वेझो। हूअं परे बि किथे आहियूं, गॾु त बीठा आहियूं। अचो त इहे ॻाल्हियूं रंगनि जी दुनिया में हली वयूं। चइबो त हिते बि तूं ख़तरनाक आहीं। हाणे मूं सम्झियो अनम ही सभु त मुंहिंजो ख़ौफ़ आहे, मां कंदी कुझु बि न आहियां, पर आकाश खे सबक़ ज़रूरु ॾींदसि। मुंहिंजा ज़ख़्म भरिजी चुका आहिनि, पर अव्हां बि त मूंखां कुझु लिकायो आहे। हक़ीक़त इहा आहे त मां शादीशुदा आहियां, मूं तव्हां खां लिकायो न आहे। हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में, हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में। चाचा, सीरत ऐं नीलम अञा ताईं नाहिन आहियूं। मां उन्हनि जे लाइ मानी बि तयारु कराए छॾी आहे। अम्मा, मूंखे लॻे थो त नंढी साइण ॻोठ में कंहिंसां फसाद न कयो हुजे। सीरत जीअं ई घर खां निकिती मूंखे खुटको थियो त कंहिं ग़रीब जी बेइज़ती न करे विझे। अम्मा, तव्हांखे त ख़बर आहे न, जेसीं ताईं इहा हिते हूंदी न, दाह ईंदी ई रहंदी। मां त शिराज खे बि चयो आहे त सीरत खे सम्झाए, पर थी सघे थो त महिमान जे करे का शरारत न करे। साइण, धीअ सीरत ॻोठ पहुचे ऐं चुप वेहे, इहो त थी नथो सघे। चाचा, भला तूं वञी ॾिस, मतां कंहिंसां अटकी हुजे, ऐं ईअं न थिए को दाह खणी अचे। शिराज बि शहर वियल आहे, वञी वठी अचेसि। मानी बि तयारु कराए छॾी आहे। ठीकु आहे अम्मा, मां वञां थो। कल्ह थिरी आहे छोकिरी जी, करे न कंहिंसां को फसाद। तूं असांखे ॾिसी पियो खिली न? हाँ, तुंहिंजी एतिरी जुर्रत? सीरत, हथ कढी न, मां हिन ग़रीब कहिड़ो ॾोह कयो आहे? तोखे नाहे ख़बर, मां सुञाणा थी हिननि सभिनीनि खे। मालकिन, मूंखां ग़लती थी वई, आइंदा तव्हांखे ॾिसी न खिलंदुमि। आइंदा हिते नज़र न अचिजांइ। आइंदा अहिड़ी हरकत कई न त पोइ ख़बर अथई न मुंहिंजी। तौबा कई साईं, अॻिते अव्हां जे साम्हूं न ईंदो। ऐं अचिजा बि न। साइण नंढी, ही तव्हां छा पियूं कयो? छॾियो न ग़रीब खे। अब्दुल बाबा, हिन जो मथो ख़राब थियो आहे। हिनखे माफ़ कयो, मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां। हलीता साइण, तव्हांखे काफ़ी देरि थी चुकी आहे, हाणे घर हलो। अब्दुल बाबा, तव्हां हलो, असीं अचूं था। ठीकु आहे धीउ, मां वञां थो। ठीकु आहे, पोइ तव्हां हींअर आराम कयो, मां
शाम जो तव्हां वटि पहुची वेंदुसि। इहे शामूं कॾहिं ख़तमु थींदियूं? कुझु वक़्तु इंतज़ारु कयो, इहे शामूं गुज़री वेंदियूं। वधीक इंतज़ारु गज़ब पियो लॻे। हाणे मां ॿी ज़िंदगी गुज़ारण थी चाहियां। तव्हां कुझु ॾींहुं सब्र त कयो, पोइ सभु कुझु तव्हांजी मर्ज़ी सां थींदो। चङो, हाणे मां हलां थो, शाम जो मिलंदासीं। हाणे त सब्र बि क़यामत थो लॻे। सब्र त करणो ई पवंदो। प्यार जी नगरीअ में तू प्यार वठई प्यार ने पीरी प्यार जी नगरीअ में तू प्यार वठई प्यार ने थोरी हयाती आ मिली मूंखे जी ख़ैरात में। इहे सवाल त रिश्ता ॻंढण वारा कंदा आहिनि। पोइ ईअं ई खणी सम्झो, मुंहिंजो बि अव्हां सां को रिश्तो आहे। पोइ हिन रिश्ते खे को नाव ॾियो। भाॼी, असांजे सिंधी खाधनि जहिड़ा खाधा दुनिया में न मिलंदा। इहा हक़ीक़त आहे। सरें जो साग, चणनि जी पली, मखण माखी ऐं सिंधी पलो। अदा, इन में को भला शक आहे छा? दुनिया जा सभु खाधा हिते ख़तरु आहिनि। बराबर, पर अदा बुसरीअ जो मज़ो पंहिंजो आहे, सो बि गुड़ में। ए बुसरीअ जो सका, ही किथां जी शराफ़त आहे? साण छा थियो आहे तव्हांखे? पुछो पंहिंजे हिन सिकील दे खां जंहिंजी कंध में वकड़ आहे। पुछो। आकाश, छा थियो आहे भाउ? हुन बि हिन जो घणो मथो ख़राबु आहे। हिन जे कंध मां वकड़ कढणो पवंदो। हा, तू वकड़ कढजांइ मुंहिंजे कंध मां, बसि न। ठीकु आहे, पोइ हाणे ॾिसजांइ तोसां कहिड़ो हशर थो थिए। तोखे मोकल आहे, जेको वणे ई कजांइ। ओ अचल, पर हाँ यादि रखजांइ, बुसरीअ जो मज़ो ई ख़राब करे छॾी। आकाश, छो तो हिन चरी वॾेरी सां ॻाल्हाई? आकाश, तू परेशान न थी। वध में वधि रह सघे दांह ॾींदी न। रह सघे ख़बर आहे हिन जी तबियत जी। यार मामिलो ख़राब न थी वञे, ऐं ॻोठ थो हलां। पागल आहीं छा? हुन चयो ऐं तूं साबिया सम्झो। ॾिसजांइ त छा थो थिए। अदा, तव्हां वियो मानी खाओ, पोइ जेको थियो उनखे मुंहुं ॾींदासीं। हा दा, वे टेंशन न वठ। हाणे हाणे मां उन छोकिरी खे ॾिठो थो अचां। इहा ई हक़ीक़त आहे शानू। हुयो केरु माण्हू? तो सुञा थो हुनखे? सचो आहीं शानू, वाकई वॾो खड़पील आहीं। तूं एतिरो अॻिते निकिरी आई आहीं छो पोइ हिते लियो बि पाइण मुनासिब न आहे। हर तरफ़ खां तोखे नफ़रत जा लफ़्ज़ मिलंदा। हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में। हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में। राणी त पंहिंजी आ। एॾे काॾे राणी? चित भला 500 लगा। यार राणीअ ते 500 मुंहिंजा बि लॻई। हां, 500 साइड कर दी जी 15 तो दे क्या? ठीक है। अच्छा, आ गुल राणी हिते ईंदई राणी। हीअ थई हराते। बुढ़े हाल 500 दा दोले थी वञे भला। शानू पेरे ना कर ॻाल्हि कर, छा ॻाल्हि आहे? वॾो को अकुल जो बादशाह आहीं। हाणे फाट बि सही त थियो छा आहे? ॿुधाए, छा ॻाल्हि आहे?
तो जीअं चयो ईअं ई आहे। हाणे हाणे मां उन छोकिरी खे ॾिठो थो अचां। इहा ई हक़ीक़त आहे शानू। हुयो केरु माण्हू तो सुञा तो हुनखे? सचो आई शानू, वाकई वॾो खड़पील आई। मञो मां शानू, वॾो कोनो सरबाज़ आहीं। हाणे पक पई सायरा हिन ई शहर में कंहिं न कंहिं वटि रहियल आहे। पर लॻे यार वॾो माण्हू पियो। केर बि हुजे उठ जो पुट, पर सायरा शानूअ खां भॼी काॾे वेंदी? तव्हांखे चयो न हिन ई शहर। सीरत ऐं उनजी साहेड़ी इहे बि नज़र नथियूं अचनि। सीरत पंहिंजी साहेड़ी खे ज़मीनूं घुमाइण वई आहे। अलाए छो इलाही देरि करे छॾी आहे। मां त कॾो बि हुन जे लाइ मानी बि तयारु कराए छॾी आहे। बाबा साईं, मां धीअ सीरत खे ऐं उन महिमान खे बि हिकु ओठाणे खे कालर खां झलियूं बीठी हुई। अब्दुल बाबा ही छा पिया चओ? ख़बर पई त हामिद जे भाउ आकाश हईं अथसि ऐं हूअ उन्हनि ॾांहुं वई। मूं घणो ई रोकियोमांसि। ओ इहो अथई, हाणे हलियो फ़साद। हाणे छा कयां मां फर्ज़ा? बरोबरु हुन आकाश सां वञी जहिड़ो कयो हूंदई। कीअं बाबा? जी सरकार। मूंखे ख़बर आहे सीरत वरी फ़ैसिलो कराईंदी। बाबा तव्हां आकाश ऐं सीरत ॿिन्ही खे हेॾां वठी अचो। हाज़ुर बाबा साईं। हाणे जेसिताईं हिते आहे न, रोज़ को न को नओं मसलो खड़ो कयो बीठी हूंदी। छा कयां फरज़ाना? हिकु ई त भेण आहे ऐं प्यारी बि ॾाढी आहे। प्यारी त मूंखे बि आहे, पर धीअ धण आहे, थोरो सम्झाएसि। ठीकु आहे, मां सम्झायांसि। साहिरा, हाणे तुंहिंजो वापसि मोटण महाल आहे। तूं एतिरो अॻिते निकिरी आई आहीं छो पोइ हिते लियो बि पाइण मुनासिब नाहे। हर तरफ़ खां तोखे नफ़रत जा लफ़्ज़ मिलंदा। बसि हाणे ज़िंदगीअ सां समझोतो करे छॾ। जी बाबा। अची बाबा हेॾा वियो। कुझु ॻाल्हाइणो आहे? जी बाबा। ॻाल्हि कयो अमर। बाबा, को इंसान ज़िंदगी जी राहुनि में भुलिजी वञे त उनखे छा करणु घुरिजे? अमर, जेकॾहिं उहो कंहिंखां रस्ते जी पुछा करे तो उनखे मंज़िल मिली वेंदी। तव्हांजो रईस शिराज़ कहिड़ी तबियत जो मालिक आहे? जी, तव्हां पाण ॾिसी हुनखे परखे सघो थियूं त तव्हांखे कीअं थो लॻे, पर इहो तव्हां थियूं थो। बाबा, मां उन सां हयाती जो फ़ैसिलो करणु चाहियां थी। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त मूंखे को नुक़सानु त न थींदो? जी, शायदि तव्हांखे ख़बर न हुजे त मूंखे ख़बर आहे त हू शादीशुदा आहिनि। पर दी, इहा त वॾी साण सां नाइंसाफ़ी थींदी। मूंखे सहारो घुरिजे। मुंहिंजो हिन दुनिया में केर बि न आहे। बसि इहो सम्झो त सभु कुझु तव्हां ई आहियो। जेकॾहिं अव्हां मूंखे सहारो न ॾिनो त मां ज़िंदा न रहंदसि। न मुंहिंजी थी, ईअं न थियो। तव्हां हाणे हिते रहंदव, हिन घर में रहंदव। बसि बाबा, मूंखे अव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। अमर, तव्हां दिलि सोड़ी न कयो। ईअं सम्झो ॼण मां बि तव्हांजे पीउ जे बराबरि आहियां। हू पाण खे हितां जो रईस तो सम्झे, अदा तव्हां हुनखे सबक़ सेखारियो त आईंदा हो मुंहिंजे पाछे खां बि ख़ौफ़ खाए।
मां आकाश खे ज़िंदगी भर जो अहिड़ो सबक थो सेखारियां जो हू कॾहिं बि तुंहिंजो नालो न वठंदो सीरत। अदा साईं अवां मूंखे यादि कयो, असां सभु हिक ई अंगण में नंढपण खां वठी खेॾिया आहियूं। जी अदा साईं। कॾहिं बि हिक ॿिए खां शिकवा शिकायतूं कोन रहियूं आहिनि। हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में, हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में। अदा साईं, आकाश असांखे यूनिवर्सिटी खां वठी जेको हिन महिल ताईं तंग कयो आहे, एतिरी औकात आकाश जी न आहे जो हू असांजी बराबरी करे सघे। हू पाण खे हितां जो रईस तो समझे। अदा तव्हां हुनखे सबक सेखारियो त आइंदा हू मुंहिंजे पाछे खां बि ख़ौफ़ खाए। मां आकाश खे ज़िंदगी भर जो अहिड़ो सबक थो सेखारियां जो हू कॾहिं बि तुंहिंजो नालो न वठंदो सीरत। हुन जो अहिड़ो क्लास वठो त हू ज़िंदगी भर यादि रखे। सीरत एतिरो गुस्सो करण जी ज़रूरत न आहे। बाबा साईं, आकाश आयो है। अदा साईं अवां मूंखे यादि कयो, असां सभु हिक ई अंगण में नंढपण खां वठी खेॾिया आहियूं। जी अदा साईं। कॾहिं बि हिक ॿिए खां शिकवा शिकायतूं कोन रहियूं आहिनि। जी बराबरि। अॼु मूं तोखे हिते इन करे घुरायो आहे त मुंहिंजी भेण जे तरफ़ां तोखे जेकॾहिं का शिकायत या तकलीफ़ पहुती आहे त मां तोखां हुन जी माफ़ी घुरां थो। I'm sorry। अदा, तव्हां मुंहिंजे दुश्मन जे साम्हूं मुंहिंजी इंसल्ट कई आहे, इहो मां बर्दाश्त न कंदसि। सीरत। अदा साईं, ही तव्हां छा कयो? मां सम्झां थो आकाश त तूं छा थो चवण, ऐं मां ॼाणा थो त मुंहिंजी भेण जज़्बाती आहे। मुंहिंजी भेण सदाईं अहसासे बरतरीअ में रही आहे। मां सम्झां थो कॾहिं कॾहिं ओवर कॉन्फिडेंस थी वेंदी आहे। मूंखे ख़बर आहे आकाश, बसि मुंहिंजे करे तूं हुनखे बर्दाश्त कर। तव्हांखे त ख़बर आहे न त ॻोठ में हर माण्हू हुन खां तंग आहे। अदा साईं, तव्हां हुनखे सम्झायो छो नथा? ख़बर पई आहे त ॻोठ जे चौक ते चाचे नबी बख़्श जे पुट रमूअ जी बेइज़ती कई अथई। हा बाबा साईं, मूं पाण वञी हुनखे छॾायो आहे। आकाश, मां वरी बि सम्झायांसि थो। बहरहाल मुंहिंजे ख़ातिर तव्हां वरी बि बर्दाश्त कंदा। अदा साईं, मूंखां अहिड़ी ग़लती न थींदी। अदा साईं, हाणे मां इजाज़त वठां? ठीकु आहे, तव्हां भले हलो। अब्दुल साईं, हुन ज़मीन जो छा थियो? ज़मीन जा कागज़ तव्हां थपेदार खां खणण विया। हाणे मां सम्झी वई आहियां त हिन घर में मुंहिंजी टके जी बि इज़त न आहे। हिन खसीस माण्हू खे अदा मूंखां वधीक इज़त ॾिनी। सीरत, तू इमोशनल न थी। हू राज जे माण्हुनि सां कीअं उचाईंदो? अदा शिराज़ हिकु लिखियल पढ़ियल माण्हू आहे ऐं हू ॼट वॾेरो त न आहे। मूंखे हिन ॻाल्हि जी ख़बर न हुई त राज जे हिकु खसीस माण्हू जी अदा मूंखां वधीक इज़त कंदो ऐं मूंखे पंहिंजी भेण खे निगलेक्ट कंदो। सीरत, हिकु ॻाल्हि पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि न विसारजांइ त मां तोसां केतिरी मोहबत कंदो आहियां। मुंहिंजी हर ख़ुशी तुंहिंजे मथां क़ुर्बान आहे। ही सभु माल मिल्कियत दौलत ये कंहिंजी आहे? सभु तुंहिंजो ई त आहे। मूंखे हिन ॻाल्हि जो जवाबु ॾियो त हिकु पराए माण्हू जी ख़ातिर तव्हां ईअं छो कयो? सीरत, ॾिस भेण, ही शान मर्तबो इज़तूं ही सभु तुंहिंजे भाउ खे ईअं न आहिनि मिलियूं।
हीअ सभु मोहब्बत जी दुनिया आहे। हर हिक खे प्यार जी ज़ुबान ऐं मोहब्बत जी निगाह सां ॾिठो आहे मूं। ऐं तूं इहो चाहीं थी, हाँ इहो थी चाहीं त इहो सभु कुझु मां हिक पल में ईअं विसारे वेही रहां। सीरत अदा सही थो चए, तूं नाराज़ न थी। सीरत तूं लिखी पढ़ी आहीं। रुगो तूं न, मां बि जेकॾहिं इन्हनि पुराणनि रीतियुनि ऐं रस्मुनि रिवाजनि ते हलंदुसि त पोइ कमु कीअं हलंदो? सीरत हिन दौर जे हर माण्हूअ में शऊर आहे। जहालत उन्हनि वटि आहे जेके ख़राब रीतुनि ऐं रस्मनि में रहनि था। थोरो सोच सीरत, जेकॾहिं आकाश खे असां कुझु चवंदासीं, हू असांजे ॻोठ में ज़रूरु वेठल आहे, पर हिकु इज़तदार घर जो वारिस आहे। हू पाण बि ज़मीनुनि जे मालिक आहे। प्लीज़ भेण, थोरो ख़्यालु कर। हिननि ॻोठ वारनि सां थोरो प्यार करणु सिख। ॿाहिरि बि तूं ॻोठाणे जी बेइज़ती कई आहे। सीरत, इहो असांजो शान नाहे। बसि हाणे गुस्सो घटि कर। सीरत भेण, असांखे इहो मुनासिब नथो लॻे त असां ॼटनि जीअं कंहिंसां वर्ताव कयूं। सीरत, तूं मुंहिंजी भेण आहीं न। ॾिस, तुंहिंजो भाउ तोसां केॾो प्यार कंदो आहे, तोखे हर शइ वठी ॾींदो आहे, तूं हुन सां ईअं कंदी? हाँ, हाणे खिल, हल खिल, शाबाश, खिली ॾेखार। दैट्स लाइक अ गुड गर्ल। यार आकाश, शिराज खान त लाजवाब इंसान आहे। मूंखे इहा उमेद कोन हुई त हू तव्हां सां सुठे नमूने पेश ईंदो। यार, मूंखे यकीन हुयो त शिराज साईं ईअं ई कंदो, छो त उनखे उनजी भेण जी ख़बर आहे। हुनजो नंढे हूंदे खां ई न दिमाग़ जो कान फिरियल आहे। हाणे तोखे बि त सीरत सां सुठे नमूने सां पेश अचणु घुरिजे। इख़लाक़ जे दायरे में। जेकॾहिं बद अख़लाक़ी कयईं न त पंहिंजी ज़बान बि तलवार खां तेज़ आहे। हर कदम धोको ही धोको मैंने तो जज्बात में। हर कदम धोको ही धोको मैंने तो जज्बात में। चौथो तड़पाई पाण खे शिराज, जेको तो फ़ैसिलो कयो आहे उहो आसमान ते लिखियलु आहे। पर हाणे आकाश सां दुश्मनी जो ऐलान थींदो त अञा तुंहिंजे मन में ज़ंग आहे छा आकाश जे लाइ? हाणे त मां विक विक ते आकाश जे लाइ अज़ाब बणिजी वेंदसि। हुनखे सुख जो साह मां बि खणनि कोन ॾींदसि। शानू, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। शानू, न विड़ अमीर सां, हिन तोसां मज़ाक कई हुई। अरे हथ कढ हिन खे ॿुधायां त मज़ाक कीअं थींदी आहे। छॾ मूंखे। शानू, न कर।